अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आउंडिया मारवी थी सबका पेरी शाम का नाज़रीन हेडलाइंस। वफाकी सरकार IMF जो मुतालबो मनी वरतो पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में एक धक सां 20 रुपया वार नोटिफिकेशन जारी। पेट्रोल 179 रुपया 86 पैसा ऐं डीज़ल जो नओं अघु 174 रुपया 15 पैसा फी लीटर मुक़रर। लाइट डीज़ल 148 रुपया 31 पैसा ऐं गासलेट 155 रुपया 56 पैसा फी लीटर थी वियो। नाड़े वारे वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त IMF पेट्रोल जी क़ीमत वधाइण ताईं रिलीफ ॾियण खां इनकार कयो आहे। गुज़िरियल हुकूमत जी पॉलिसियुनि सबबि तेल जे अघनि में वाधि करणी पई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॾुखियो फ़ैसिलो कयो आहे। मुल्क में महांगाई जो तूफ़ान पेट्रोल खां पोइ अटो बि महांगो। यूटिलिटी स्टोरनि ते अटे जी क़ीमत में इज़ाफ़ो थी वियो। अटे जो 20 किलो वारो थेलो 180 रुपया महांगो कयो पियो। अटे जो 20 किलो वारो थेलो 800 रुपयनि मां वधी 988 रुपया थी वियो। PTI चेयरमैन इमरान खान पेट्रोल अघनि में 20 रुपयनि ताईं वाधे तारीख़ जो सभ खां वॾो इज़ाफ़ो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त नाइल हुकूमत रोज़ सां 30% सस्ते पेट्रोल वारे फ़ाइदे ते अमल न कयो। पेट्रोल अघनि में वाध सबूत आहे त आवाम इम्पोर्टेड हुकूमत जे पॾे ग़ुलामी जी क़ीमत अदा करणु शुरू करे छॾी आहे। इम्पोर्टेड हुकूमत पेट्रोल अघनि में तारीख़ी इज़ाफ़ो कयो आहे। हुकूमत पारां IMF जो पेट्रोल महांगो करण वारो शर्त मञण बाद डॉलर सस्तो। इंटरबैंक में डॉलर ॿ रुपया सस्तो थी वियो। डॉलर सस्तो थियण बाद इंटरबैंक में 200 रुपया थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अॼु क़ौम खे ख़िताब करण जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अवाम खे मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म पेट्रोल अघनि में वाध ते बि ॻाल्हाईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अवाम लाइ रिलीफ पैकेज जे ऐलान जो बि इम्कान। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट बरक़रार। ज़मीन बंजर बणिजी वियो। शाखनि में पाणी न पहुचण ते आबादगार रापा एहतिजाज बणिजी विया। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फ़सल तबाह थी रहियो आहे। फौरी तौर पाणी फ़राहम कयो वञे। पीर ॻोठ वेझो अंबनि जे बाग़ मां नौजवान जो लाश। नौजवान इमरान भण जे वासन क़तल जो शक ज़ाहिर करे छॾियो। संदसि चवणु आहे त नौजवान खे क़तल कयो पियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस मौजूदु वाक़ियो आपघात आहे या क़तल उन बाबति जांच कई थी वञे। PDM में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हीट वेव बाबति अलर्ट जारी करे छॾियो। 27 मई खां भीड़ गर्मी में वाधे जो इम्कान। PDM में मौसफ़ सरखल लाड़काणो जैदाबाद खैरपुर ऐं नवाबशाह में गर्मी पर 46 खां 48 सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। हैदराबाद में फ़रख़ास उमरकोट में गर्मी पर 44 खां 46 सेंटीग्रेड रहंदो। गर्म मौसम जी सूरतहाल बाबति लाॻापियल इदारनि खे तयार रहण जी हिदायत जारी कई वई।